मुझे के बेगुनाह कत्ल करे छॾियो अथनि, बेगुनाह कई। नाज़रीन, प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो अहम इशू आहे हैदराबाद जो, न बल्कि सॼी सिंध जो, बल्कि हिन वक़्तु हुन एतिरो हाइप क्रिएट कई आहे जो सॼे पाकिस्तान जो वॾे में वॾो इशू बणिजी चुको आहे। उहो इशू आहे हैदराबाद जे होटल मालिक हथां बेदर्दी सां क़त्ल थियल बिलाल काका जो। बिलाल काका हिकिड़ो मासूम छोकिरो जंहिंजी फैमिली अॻे ॾुख में सफ़र पई करे, उन्हनि जो बाबा बि गुज़ारियो ऐं वरी बिलाल काका जो हेॾो वॾो हादसो थियो। असां वरी बि चऊं था त असां पाकिस्तान सिंध जो को बि मामिलो ख़राबु न थिए सिंधियुनि जे तरफ़ां, असां अमन चाहियूं था। पर मां त चवां थो न भई KPK जा पठान, कोयटा जा पठान असांजा भाइर आहिनि। तव्हांजो बिलाल वॾो भाउ हुयो ऐं माशाल्लाह मतिलबु अव्हां ई उनखे सॼे घर खे सिस्टम खे संभालींदा। हुनजे वञण खां पोइ कीअं महसूस पिया कयो अकेला ई? मुझे ईअं महसूस पियो कयां जी मुंहिंजी ॿई ॿाहूं कटिजी वियूं आहिनि। लाज़मी मुंहिंजो अबे जी जॻह ते हो, मुंहिंजो असांजो सॼो घर उहो संभालींदो ऐं असांखे बि उहो संभालींदो ऐं असां ॿियो कुझु नथा चऊं। असां जेतिरो आउं चवां थो त अल्लाह इंशाअल्लाह कोर्ट ते असांखे इंसाफ़ मिलंदो। असां बिल्कुलु इन जी मज़म्मत कयूं था, इहो ईअं न थियणु खपिजे। जेको पठान बि असांजा भाइर आहिनि, सिंधी बि असांजा भाइर आहिनि, सभई भाइर आहिनि, पर जंहिं माण्हू ज़ुल्म कयो आहे उन ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। वॾे बेदर्दी सां उन क़त्ल कयो आहे। इंशाअल्लाह ताला भाउ बिलाल काका जे केस में न कंहिंसां सौदो थियो आहे, न को कंप्रोमाइज़ थींदो, न असीं करणु छॾींदासीं। असां आख़िरी दम ताईं उन जो इंशाअल्लाह केस विढ़ंदासीं ऐं जेके मुजरिम आहिनि उन्हनि खे काफ़ी किरदार ताईं पहुचाईंदासीं। मुंहिंजो मासूम भाणे जो बेगुनाह हर माण्हूअ जो ख़्यालु कंदड़, पाड़े जो, ॿारनि जो, ओड़े पाड़े जो हर माण्हू, असां हर कंहिंजी मुसीबत में परेशानी में उन जो साथ ॾियणु बिलाल जो इहो फ़र्ज़ु कमु हूंदो। उन बिलाल खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। ईद जे ॿिए ॾींहुं दोस्तनि चयो अचो होटल ते मानी खाऊं। उते मानी खाइनि पिया। उते ई पठाणनि कंहिं नंढी थोरी घणी ॻाल्हि ते उन्हनि असांजे भाणेजे खे जो आहे न क़त्ल करे छॾियो। बच्चे जी के मां के मुझे के को इंसाफ खपे बस, मूंखे ॿियो कुझु कोन खपे। न दुश्मन ने सटो असां सां बिलाल काका केस जो जेको वकील आहे उहो असां सां मौजूदु आहे शहबाज़। सिंध टीवी ने मामले के सॼे सिंध में उथारियो। असां सिंध टीवी जा वॾा शुक्रगुज़ार आहियूं। पुलिस सहकार करे थी पई, बिल्कुलु कंहिं हद ताईं असां मुतमइन आहियूं, पर जेके मेन जवाबदार आहिनि उन्हनि जो अञा ताईं गिरफ़्तार न थियणु पुलिस लाइ, इंतिज़ाम लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे। जेको अगरि तव्हां मेडिकल रिपोर्ट पढ़ंदो त जेके ज़ख़्मी आहिनि ऐं जेको असांजो भाउ जेको हिन दुनिया में न आहे उन खे जेके लोही शीखूं हूंदियूं आहिनि जिन सां कबाब वग़ैरह तिरिया वेंदा आहिनि, उहे सिधा जीअं इंसान कंहिंखे हणंदो आहे पूरी बॉडी ते उहे निशान आहिनि। उहे मथे ते आहिनि, उहे पुठियुनि ते आहिनि, पूरे जिस्म ते आहिनि। जांच मुकमल थी आहे या न थी आहे या जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं अमजद शेख साहब सां। जॾहिं हीउ वाक़ियो थियो आहे 12 तारीख़ ते राति जो 2:30 बजे, उन खां पोइ पुलिस लाइ 2-3 चैलेंजिस आया। हिकिड़ो त इहो हुयो त FIR करे कातलनि जी गिरफ़्तारी कई वञे। ॿियो जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन क्रिएट थिए पई उनखे कंट्रोल करण बि पुलिस जी माना अची रिस्पॉन्सिबिलिटी बि थी। पुलिस सब्सिक्वेंट उन खां पोइ उन्हनि जे घरनि ते रेड बि कयो, पर उहे सभु घर ख़ाली करे वञी चुका। उन खां पोइ जेको सेकेंड एपिसोड थियो आहे कराची में, जेको उते इग्नाइट थियो आहे, शयूं जेके फ्लेयर अप थियूं आहिनि, असांजी असेसमेंट जे मुताबिक़ त इहो सोची सम्झियल साज़िश आहे। इनिशियली जेका असांजी रिपोर्ट जे मुताबिक़ आहे त उते हिननि जी तलख़ कलामी थी आहे कंहिं ॻाल्हि ते, उन में इहो झेड़ो शुरू थी आहे। झेड़े में हुननि पोइ इन तरीक़े सां उन्हनि खे डंडा जे लॻा आहिनि। उन में उनजा वेटर आहिनि, उहे मालिक ओनर आहिनि, उन्हनि हमलो कयो आहे जंहिंमें इहो बिलाल काका जी डेथ थी वई आहे। पर उन बावजूदि मां इहो चवंदुसि हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे, हिकिड़ो क़ीमती जान जो नुक़सानु थियो आहे।